सलवात जो सवाब महबूब जे नूरी अतारो साईं मरहूं बाबा सनाउल्लाह मेमून साईं के जो सवाब पेश कयो से उस्ताद असदुल्लाह मेमून साईं के इनायतुल्लाह मेमून साईं के अब्दुल गफूर मेमून साईं के अब्दुल लतीफ़ डॉक्टर शकील अहमद मेमून साईं के जेके भी मेमून आहिनि कब्रस्तान में मदफन थियल आहिनि इन्हनि सभिनी जे रूहनि खे जो सवाब पेश कयो से ओ मौला ऐं सॼे कब्रस्तान में जेके भी मुझे आका जा उम्मती ऐं उम्मतियाणियूं दफ़न थियल आहिनि इन्हनि सभिनी जे रूहनि खे अॼोके लख दुरूद पाक जो सवाब पेश कयो से ओ मौला नबी सरदार जो वास्तो थिए साईं सनाउल्लाह मेमून साईं के जन्नतुल फिरदौस में आका करीम जो पड़ो पाड़ो पड़ोस गुलामी कचहरी क़यामत ताईं नसीब अता फरमा ओ मौला अॼो को साईं वारनि जो ख़ैर एहसानुल्लाह मेमून साहब जो एहसान अली मेमून साईं जो ख़ैर पंहिंजी बारगाह में उहद जबल जेॾो लिखण क़बूल फरमा ओ मौला एहसानुल्लाह मेमून साईं के एहसानुल्लाह साईं जे भाइरनि खे भेनरुनि खे अम्मा मिठी के सेहत ऐं वॾी हयाती अता फरमा फ़कीर फराद हुसैन साईं के फराद हुसैन मेमून साईं जे अबे अम्मा के सभिनी भाइरनि खे क़यामत ताईं शादो आबाद फरमा ओ मौला साईं एहसानुल्लाह मेमून साईं के नबी साईं जो वास्तो थी रोज़ीअ में ज़ाहिरी ऐं ग़ैबी गंज अता फरमा साईं फराद हुसैन मेमून साहब के रोज़ीअ में ज़ाहिरी ऐं ग़ैबी गंज अता फरमा ओ मौला ए करीम अॼु जंहिं एहसानुल्लाह साईं के दुआ जे लाइ चयो उन्हनि सभिनी जा बेड़ा पार फरमा उस्ताद मुमताज़ अली मंगरियो साईं के मुमताज़ अली मंगरियो साईं जे बचड़नि खे क़यामत ताईं शादो आबाद फरमा असांजे जमात जे निगरान साईं अरबाब अली मेतलो साईं के सेहत ऐं वॾी हयाती अता फरमा गुलज़ार फुलपोटो साईं के साईं जे बचड़नि खे क़यामत ताईं आबाद फरमा बाबा साबिर हुसैन पणियो साईं ऐं बाबा साबिर पणियो साईं जा क़यामत ताईं बच्चा घर ॿाहिरि आबाद फरमा ओ मौला हे फ़ानी दुनिया आहे हिन फ़ानी दुनिया में हर मोमिन खे या सादत ॾे त पंहिंजे घर में लख सलवात पढ़ाए ओ मौला सॼे पाकिस्तान में सऊदीअ में ईरान में इराक में शाम में हर मोमिन जे घर में ऐं वलियुनि जे दरगाहुनि ते लख सलवातूं थियनि या दुआ क़बूल फरमा आका जी सारी उम्मत के फिरके वारियत खां बचा महबूब जी सारी उम्मत के फिरके वारियत खां बचा ओ मौला साजे सिंध धरती वतन पाकिस्तान के हर ज़मीनी आसमानी आफ़तन खां पनाह अता फरमा असांजे मुल्क जी पाक फ़ौज आर्मी के हर मोड़ ते कामयाबी फतेह ऐं इज़्ज़त अता फरमा मौला एहसान साहब के जंहिं भी दुआ जे लाइ चयो उन्हनि सभिनी जो बेड़ो तार साईं जे घर ते जेके नज़र बदा मुसीबतूं आहिनि उहे सभु दूर फरमा हिननि खे पंहिंजे हिफ़्ज़ अमान अता फरमा इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलल नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लु अलैहि व सल्लिमू तस्लीमा अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यदिना मुहम्मदिन नबिय्यिल उम्मी व अला आलिहि व सल्लिमू तस्लीमा ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह नारे हैदरी